मती अध्याय 2 यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारो। चङनि सालनि खां पोइ यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारो यहूदिया क्षेत्रनि जे बयाबान में अची करे इहो प्रचार करण लॻो, पंहिंजनि पापनि खे मञी करे उतां मुड़ो, छोकी स्वर्ग जो राज वेझो अची पहुतो आहे। इहो यूहन्ना उहो ई आहे जंहिंजी चर्चा यशाया भविष्यवक्ता जे द्वारा पवित्र शास्त्र में ईअं कई वई आहे, बयाबान में हिकु ॼणो वॾे आवाज़ सां चई रहियो आहे कि प्रभुअ जे लाइ माण्हू पंहिंजे दिलि खे तयारु कनि ऐं हुन खे ॾिसण जे लाइ पंहिंजे पाण खे तयारु कनि। यूहन्ना जो पहिरावो उठ जे वारनि मां ठहियल कपिड़ा हुआ ऐं हू चेल्ह ते चमड़े जो पटो ॿधंदो हुयो ऐं हुन जो खाधो टिड्डा ऐं जंगली माखी हुई। तॾहिं यरूशलेम शहर, यहूदिया क्षेत्रनि ऐं यरदन नदीअ जे आसे पासे जे सभिनीनि इलाक़नि जा माण्हू निकिरी करे यूहन्ना वटि आया। उन्हनि पंहिंजे पापनि खे मञी करे यरदन नदीअ में यूहन्ना खां बपतिस्मो वरितो। जॾहिं यूहन्ना ॾाढनि फरीसिन ऐं सदूकिन खे बपतिस्मा वठण जे लाइ पाण वटि ईंदे ॾिठईं त उन्हनि खे चयईं, हे नांग जा ॿारओ, तव्हांखे कंहिं चयो आहे कि परमेश्वर जे अचण वारे क्रोध खां तव्हां बची सघंदव? इन करे तव्हां हाणे अहिड़ा कम कयो जंहिंसां इहो साबित थिए कि तव्हां पंहिंजे पापनि मां तौबा कई आहे ऐं तव्हां ईअं न सोचो कि तव्हां अब्राहम जा वंशज आहियो, त इन करे परमेश्वर तव्हांजे पापनि जो न्याय न कंदो। छोकी मां तव्हांखे चवां थो, परमेश्वर त इन पत्थरनि मां बि अब्राहम जे लाइ औलाद पैदा करे सघे थो। सो जेकॾहिं हाणे तव्हां पंहिंजे पापनि मां तौबा न कंदव त परमेश्वर तयारु आहे तव्हांखे सजा ॾियण जे लाइ। इहो इन वांगुरु आहे जीअं त कोई वणु सुठो फल न खणी ईंदो आहे त उनखे कटण जे लाइ माण्हू कुहाड़ो वण जे थड़ ते तयारु रखंदा आहिनि। सो जेको वणु सुठो फल न खणी ईंदो उहो कटे करे बाहि में फिटो कयो वेंदो। मां त तव्हांखे पाणीअ सां बपतिस्मा ॾिनो आहे छोकी तव्हां पंहिंजे पापनि मां तौबा कई आहे, पर जेको मूंखां पोइ अचण वारो आहे उहो मूंखां बि महान आहे। मां त इन लाइक़ु बि कोन आहियां कि हुन जा जूता बि खणी सघां। उहो तव्हांखे पवित्र आत्मा ऐं बाहि सां बपतिस्मो ॾींदो। कणिक खे साफ़ करण जो छॼु हुन जे हथ में आहे ऐं हू तयारु आहे कणिक खे भूसे खां अलॻि करण जे लाइ। कणिक खे त उहो पंहिंजे गोदाम में रखंदो, पर भूसे खे उहो उन बाहि में साड़ींदो जेकी कॾहिं बि विसामण वारी कोन्हे। यीशुअ यूहन्ना खां बपतिस्मा वरितईं। उन वक़्तु यीशु गलील क्षेत्रनि मां यरदन नदीअ जे किनारे यूहन्ना वटि बपतिस्मा वठण जे लाइ आयो। पर यूहन्ना ईअं चई करे हुन खे रोकण लॻो कि मूंखे तुंहिंजे हथनि सां बपतिस्मा वठण जी ज़रूरत आहे ऐं तूं मूं वटि आयो आहीं। पर यीशुअ हुन खे जवाबु ॾिनईंसि, इन ॻाल्हि खे ईअं ई थियणु ॾे, छोकी असांजे लाइ इहो ज़रूरी आहे कि परमेश्वर जी इच्छा खे इन तरीक़े सां ई पूरी कयूं। इन ते यूहन्ना यीशुअ जी ॻाल्हि मञी वरितईं। सो यीशुअ जीअं ई बपतिस्मो वठी पाणीअ मां ॿाहिरि आयो त ॾिसो, ओॾीमहिल ई आसमान खुली वियो ऐं हुन परमेश्वर जी आत्मा खे कबूतर वांगुरु पंहिंजे मथां लवंदे ॾिठईं। ऐं ॾिसो, स्वर्ग मां इहा आवाज़ आई, इहो मुंहिंजो प्यारो पुटु आहे जंहिंखां मां ॾाढो ख़ुशि आहियां।